हक जी बच्चा केड़ो सवाल खणी आई आई। बाबा बाबा मूंसां एॾो ज़ुल्म आहे जो पुछा न कर बाबा। बाबा घर जी रोजगारी में बरकत ही कोने, ऐसे तंहिं जो मुंहिंजे मुड़ुस सां बि मुंहिंजो रोज़। बस बस बाबा, बाबा सब समझी वियो। हिकिड़ो मिंट त मां तोखे ॿुधायां थो। तुंहिंजे घर में त बरकत ही न आहे। तावीज़ थियल आहिनि, तावीज़ तुंहिंजे घर में अरे घोड़ा तावीज़ थियल आहिनि बाबा मुंहिंजे घर में। तावीज़ थियल आहिनि, रुगो तव्हां ज़ाल मुड़ुसनि जो जहिड़ो ई जहिड़ो लॻो पिया। हाँ मूंखे पक हुई, माना त असां ज़ाल मुड़ुसनि जो रिश्तो ख़राब करण जे लाइ तावीज़ कया विया आहिनि, हा न? तोसां त बच्चा वॾो ज़ुल्म थियल आहे। पक सां इन निभागी अनिल ई कया हूंदा, मूंखे पहिरियों ई शक हुयो। बच्चा जंहिं तो ते तावीज़ कया आहिनि उनजो नालो ॿुधायां? हाँ बाबा ॿुधाए, कें तावीज़ कया आहिनि? अनिला नालो अथसि, अनिला। मूंखे पहिरियों ई ख़बर हुई। बच्चा तोखां ॾाढो सड़ंदी आहे, तुंहिंजे कपिड़नि लटनि ते ऐं तुंहिंजी सूंह ख़ूबसूरती ते ॾाढो इहा अनिला सड़े थी। हाँ बाबा तव्हां सही था चओ, पक सां ईअं ई हूंदो। पर बाबा हाणे छा थींदो बाबा? बाबा बाबा कुछ करे ॾे न। हाणे हिनजो तोड़ थींदो बच्चा। तो बाबा मूंखे छा करणो पवंदो? तोखे कुझु बि न आहे करिणो, तोखे रुगो 5000 खणी अचणा पवंदा, बाक़ी अॻिते सॼो कुझु मां पाण कंदसि। 5000? हा 5000, पर बच्चा इहे मूंखे नथा खपनि, इहे मुंहिंजे मोकलनि खे खपनि था जेके वञी तावीज़ कढी ईंदा। ठीकु आहे बाबा, मां 5000 रुपया खणी थी अचां। हक अल्लाह, हक हक हक। नासिर मूंखे जल्दी सां न 5000 रुपया ॾे। छा 5000? हाँ 5000। पर छा जे लाइ 5000 खपनि? 5000 बाबा जे लाइ खपनि था। ख़बर थी बाबा चयो आहे त अगो हेॾो वॾो इल्मु थियल आहे असांखे, उहे 5000 बाबा पंहिंजे मोकलनि खे ॾेई करे असांजे मथां जेको थियल इल्मु आहे न उनजो तोड़ कराईंदो। तोखे 5000 रुपए हुन फरादी मुल्ला खे ॾियण जे लाइ खपनि? अरे तोखे केतिरा भेरा चया आहिनि पीर बाबनि जे चक्कर में न पओ। आहिस्ता ॻाल्हाए, मिड़ीअ में स्पीकर लॻल थी छा? फ़कीर बाबा ॿुधी वठंदो। अच्छा त माना हुनखे हर शइ ॿुधाइण खां पहिरियों ख़बर पइजी थी वञे? हाँ बिल्कुलु ख़बर पइजी वेंदी। तोखे ख़बर आहे फ़कीर बाबा जेको आहे न, शिकिल ॾिसी करे माण्हुनि जो कूड़ सच पकड़े थो वठे। शिकिल ॾिसी सम्झी थो वञे त हिन माण्हू सां छा थियल आहे, ही माण्हू सचो आहे या कूड़ो। माना त मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां, हुनखे न ॿुधाए त हुनखे ख़बर पइजी वेंदी? तोखे ॾिसण सां ई सम्झी वेंदो त तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं। पोइ त हुनखे इहा बि ख़बर पइजी वेंदी हूंदी त कहिड़ो हुन सां कूड़ थो ॻाल्हाए, कहिड़ो सच थो ॻाल्हाए। हाँ बिल्कुलु ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, पोइ अॼु तुंहिंजे हिन बाबे फ़कीर जो इम्तिहान था वठूं। इम्तिहान? हाणे जीअं मां चवां उहो ई कजां। छा मतिलब, छा करणो आहे? बाबे वटि हली करे हुनखे इहो ॿुधाइजांइ जो हे मुंहिंजो सौटु आहे, ऐं जेको कुझु मां हुनखे चवां तूं ख़ामोश थी करे ॿुधिजी वञां। ठीकु आहे, भले। हल भले हल, तोखे मां बाबे जा किरला थो ॾेखारियां, तोखे मुंहिंजे मथे यकीन न आहे न? हल। हक अल्लाह, हक 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 अल्लाह, हक 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 अल्लाह, हक 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 अल्लाह, हक 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 अल्लाह, हक 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 अल्लाह, हक 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 अल्लाह, हक 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 अल्लाह, हक। अस्सलाम वालेकुम बाबा जी। वालेकुम अस्सलाम बच्चा। बाबा अची 500 वारा 10 नोट आहिनि। बिस्मिल्लाह बच्चा, बिस्मिल्लाह। बाबा ही मुंहिंजो सौटु आहे, हिन जो बि मसलो हल कयो। बच्चा छा मसलो आहे तोसां? बाबा साईं इलाही टाइम खां वठी मां बेरोज़गार वेठो आहियां, ॿियो त हे हिसाब मुंहिंजो कयो, मुंहिंजी शादी छो नथी थिए? बस हाणे हिसाब कंदो बाबा। नालो ॿुधाए बच्चा।
रब नवाज़, रब नवाज़। पीउ जो नालो? मुंहिंजे पीउ जो नालो हक नवाज़ आहे। मां जो नालो बच्चा। मां जो नालो मई खैरा। तूं वॾी तकलीफ़ में आहीं बच्चा। सही तो चए बाबा, वॾे सूरनि में वॾी तकलीफ़ूं आहिनि मूंखे बाबा, सही सुञातो थी बाबा। तुंहिंजो सितारो बंदि आहे बाबा। Oh no! घणा भाइर आहियो तव्हां? तुंहिंजी दुआ सां बाबा 4 भाइर आहियूं। ऐं नंढो तूं आहीं? हा बाबा हा, सही सुञातो थी, नंढो नंढो मां आहियां। हिसाब में अचे थो त तुंहिंजे घर में न हलंदी आहे ऐं तुंहिंजे घर में कोई बि न ॿुधंदो आहे। No, 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 no. हाणे बच्चा तुंहिंजी शादी थी वेंदी। कॾहिं बाबा? 3 सालनि खां पोइ तुंहिंजी शादी थी वेंदी। सो बि वॾो इल्मु करणो पवंदो तुंहिंजे लाइ, वॾो इल्मु। बस कर बाबा, तूं पाण त मरंदे ई मरंदे पर मूंखे बि मराईंदे। उहे बाबा कीअं इल्म थींदा? हिन कम लाइ तोखे छेलो ॾियणो पवंदो। पर छेलो तूं किथां आणींदे? ईअं कर 20,000 ॾेई छॾ मूंखे। 20,000? कम बि त ॾुखियो आहे न तुंहिंजो बच्चा। तुंहिंजी शादी बि कराइणी आहे, तुंहिंजे रोज़गार बि खोलाइणो आहे ऐं तुंहिंजे घर में बि इज़त कराइणी आहे। हा बाबा, कम बि मुंहिंजो वॾो आहे। बाबा हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा बच्चा। बाबा जेकॾहिं तव्हां सां को कूड़ ॻाल्हाए त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो माण्हू तव्हां सां कूड़ थो ॻाल्हाए। हा बच्चा, मूंखे अहिड़ो इल्मु मिलियल आहे जो मां माण्हू जी शिकिल ॾिसी करे सुञाणे वेंदो आहे जो ही कहिड़ो कूड़ थो ॻाल्हाए। बाबा इहो मां तोखे पंहिंजो नालो, पंहिंजे पीउ जो नालो, माउ जो नालो ग़लति ॿुधायो आहे, इहा तोखे ख़बर न पई? उहे तोखे वॾी ख़बर पए थी। मां तोखे सभु कूड़ा नाला ॿुधाया, पंहिंजो कमु बि ग़लति ॿुधायो। इहा तोखे ख़बर आहे केरु आहे? इहा मुंहिंजी घरवारी आहे, घरवारी। इहा तोखे ख़बर न पई आहे? दे ये पैसा। हाणे त तोसां अहिड़ो अवसर कंदासीं जो तोखां वधीक ॿिया सभु हिसाब विसरी वेंदा। तोखे कूड़नि जी ख़बर पवंदी आहे, कूड़ ॻाल्हायां त तोखे ख़बर हिसाब क्या थो न सही हिसाब करे ॾियां। तो तुझो हिसाब असां तोखे पैसा तुंहिंजो हिसाब मां क्या पैसा कढ पैसा क्या थो एॾा? तू सब पैसा दे दे पैसा कढ पैसा। तोखे चयमि न इहो बाबा, इहो फ्रॉड आहे बाबा। क्या खपी विया आहिनि? हाणे तू ये करे हिसाब ये बाप दा तुंहिंजे ॻाल्हि त ॿुधो। हे पैसा ॾिना मां खां मुंहिंजी रोज़ी ख़राब न कजो ॿाहिरि वञी करे। अलाह खे मञो, तुंहिंजी ख़राब न कयो, रोज़ी ख़राब न कजो। असां जहिड़ा अलाह केतिरा ईंदा हूंदा। पैसा ॾिनमि न, पैसा असांजी कहिड़ी ॻाल्हि आहे, असां घर में ॾिनमि तव्हांखे पैसा ॾिनमि न। तुंहिंजो बाबा थी वियो बाबा। तव्हांखे अहिड़ा मौलवी जेके आहिनि, अहिड़ा मुला अची करे माण्हुनि खे फुरंदा आहिनि, माण्हुनि जा घर फिटाईंदा आहिनि। बराए महिरबानी अहिड़नि माण्हुनि ते यकीन करण बदिरां पंहिंजे मथां यकीन कयो, पंहिंजे रिश्तनि ते यकीन कयो, पाण ते यकीन कयो, हुन ख़ुदा पाक ते यकीन कयो। बजाए हिनजे जो अहिड़नि नाकारा बेईमान मुलनि वटि वञी करे पंहिंजे वक़्त जो ज़ियान कयो, पंहिंजे पैसनि जो ज़ियान कयो ऐं पंहिंजे रिश्तनि सां बि नाइंसाफ़ी कयो। अव्हांजे ज़हन में अहिड़ा माण्हू पंहिंजे रिश्तनि जे ख़िलाफ़ बदमज़गी पैदा करे था छॾनि, अव्हांखे वर्गलाए था छॾनि त तुंहिंजे चाची हीअं कयो, तुंहिंजी मामे हीअं कयो, तुंहिंजी बुआ हीअं कयो, तुंहिंजे फलां रिश्ते, तुंहिंजी ख़ाला, चाची, मासी, नानी, मामी हिननि हीअ सभु कुझु कयो, जॾहिं त अहिड़ो कुझु हूंदो न आहे। पर असांजे ज़हन में इहे ॻाल्हियूं विहारियूं वेंदियूं आहिनि। इहे माण्हू पंहिंजे 2 रुपयनि जे ख़ातिर अलाए जे केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगियूं तबाह करे छॾींदा आहिनि, केतिरनि माण्हुनि जा रिश्ता ख़राब करे छॾींदा आहिनि। ईमान बि ख़राब था कयूं, पंहिंजा पैसा ज़ियान था कयूं, पंहिंजा रिश्ता ख़राब था कयूं, अहिड़नि ते यकीन करे। सो बराए महिरबानी अहिड़नि माण्हुनि ते, अहिड़नि ते छा कंहिं ते बि यकीन न कयो, हुन ख़ुदा ते यकीन कयो ऐं पंहिंजे पाण ते यकीन कयो, पंहिंजनि रिश्तनि ते यकीन कयो। महिरबानी।